वो तो ॿ कलाक 3 मिनट जो मूंखे मुंहुं जती थिए फलाण जो थिए छोकिरे खे चयो मुंहिंजो बाबा भॼो आया वठी पर पहुची कोन सघे भला चऊं त पोइ ॾुख थिए मां हाणे वेही त छोकिरी करे छॾाई ऐं अञा ताईं अभी जेके प्यार जी शादियुनि वारा आहियो न इहा तोखे कंहिं ॿुधायो ख़बर पइजी असीं उन्हनि जा हामी आहियूं अभी हामी न हमदर्द न आहियूं हामी आहियूं ॻाल्हि इहा त अञा भाई असां समाजी तरह सां उन स्टेज ते पहुते ई कोन्हे किथां त शुरू कंदव न स्टेज ईंदी हूअं ई बिंग थी वेंदा मूंखे सच में जॾहिं ॿारहाड़ी हीअ छोकिरी आया हुनखे मूं इहा ॻाल्हि ॿुधी हुनखे मुंहिंजो हिन ॾुखनि जे ॾींहंनि में वीचारियूं गोॾूं वठी गोॾी इन आथत में थिए सुभाणे असांजो भरिजे ऐं जुवान थी पढ़ा वॾा थींदा आहियो पोइ हुननि वीचारियुनि जी ज़िंदगी ईअं ई वेंदी हली आहे हुनजे करे जो मन तालीम हुजे हा त इहो ॾुख बि न हुजे हा न बिल्कुलु इहा ई ॻाल्हि हुई असुलु आहे शयूं बुनियादी तरह सां तालीम जो न हुअणु असां वटि इदारनि जो सुविधा सभु हंधि न ॿुधो तालीम त लाज़मी आहे हाणे हिन जो हींअर को मूं वारो पुट ने इहे विया उते को हज करे आया हुआ पंहिंजे पंहिंजो गंजी साईं छोकिरी आहे वरी निकिरी हुयूं त उहो वरी वास्तो निकितो पुराणो उहो उते विया त हुन वीचारो पोइ सॼो हाणे पोइ अची हिते ॻाल्हि कयूं त उन ॾींहुं मूं चयो मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि ॿुधो असां राजचंद्र असांजो साईं आहे उस्ताद हो उन वीचारे जेका बि ओझा हो या इहो पर यार हुन मौला इहा छेड़े जूं तगारियूं खणी सचल नालो त हुन कंहिं न लिखियो आहे मुंहिंजो बाबा असांखे त उहो माण्हू जेको मथे तगारियूं खणी ऐं न इहे न बाबा मेघवाड़ भील इहे बि न जंजियुनि खे थो पढ़ाया या लोड़ियुनि खे राउमनि खे न सभिनी उन्हनि खे बिना फ़र्क़ जे आख़िर में हुन सां सॼे ॻोठ इहा कई त जॾहिं स्कूल मंज़ूर करायो त माण्हू खे ठाहियूं न ॾे पोइ हुन पंहिंजी अकेली बनी हुई पीउ जी उहा ॾेई छॾी चयो बाबा हीअ पता माना कुल में सुठा माण्हू न आहियो हिकिड़ी ॻाल्हि जोया जेके आहिनि न उहे बि कुल में सुठा कोन्हे आरामी आहिनि असांखां वधीक आरामी आहिनि पोइ घड़ी हथो हल्को था रखूं कान किनी जे कान उहे जेके आहिनि न ॿिए खे कणंदे बि देरि कोन कंदा ॿिए खे झटको कंदे बि देरि कोन कंदा इहे सभु उतां जा धंधा आहिनि असां वटि इहो कोन्हे सामान थी ढकण ई छॾींदासीं ऐं खे चवंदो आहे ख़ुदा कयो जो ॿियनि सां कॾहिं कोन्हे असां सां गॾिजो आहे समाज सां एॾा भाड़ा थियो आहे महिरबानी जी आया यार दीदार थी पियो वञे आया उहा निकिरी बाबा कावड़ी वेठी हुई हुनखे ॿुधायो अथव भाषण न अथव बाबा इहा असांजे सिंध जो शर्म आयो आहे हुनखे कहिड़ी शर्म आयो ठीकु आहे पंहिंजे लाइ पूरो बेस्ट पूरो बेवक़्तु मिड़ी ॿ रुपए फ़ाइदो ॿ रुपए फ़ाइदा मतिलबु माण्हू जी छो न इहो कमु कंदा इहो दिल जे लाइ छा चयूं दिल छा कयो दिल तोसां दिल मूंखां हीअ पहिरीं ॻाल्हि जेका आहे न हा मूं हुन दिलि सां त खोड़ ॻाल्हियूं कयूं पर हाणे हुन में त गमन में बि खिलंदे गुज़ारे छॾियो वियो वफ़ाबली छा चयो वरी वफ़ा जो कयो सुठो का बि आरज़ू का तमन्ना
तुझो मुश्ताक दीद सारे तो चंद हाँ लम्हा मां सुख सुमा लेकिन वाह दर्द तुझो अजी उथार अजी वाह 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 ॿियो आहे न दिलि वॼाए ॿियो न काई तमन्ना न काई आरज़ू बस ईअं को ज़िंदगी गुज़ार यार इहो माण्हू अॼु 28 तारीख़ आहे जेकॾहिं आऊं न हुते हिते ईंदो इहो आहे बरसी करियूं था पली था इहो वॾा बहुत बरबाद हाँ ये वॾा इहो ख़ुदि गज़ल जो एॾो वॾो माण्हू आहे हू त वीचारो पियो आहे उपियो आहे उहो हाणे बैठ पर केरु अशरफ न न न अब्दुल करीम जो अदब खां वठी पंहिंजी इल्म दोस्ती सखावत इल्म दोस्ती उन सां गॾो गॾु हुन हिकिड़ो फुल किरदारु उन ॿ माण्हू अदा कयो जॾहिं पंहिंजा खाबी साॼी इहा जुदा पट हुई न तॾहिं इहे ॿ माण्हू आहे ख़ैर हिकिड़ो मखदूम तालुल मौला ऐं ॿियो वफ़ा पली ॿिन्ही अब्दुल करीम पली हा ॿई माना इहे ॿई माण्हू वटि माना खाबी धुर जा सभु ईंदा हुआ हा ईंदा हुआ पर हो कंदा जेको आवाज़ ॿुधो ॻाल्हियूं सभु था कंदा हुआ वरी सोन खे बि सम्झाईंदा हुआ थधा कंदा हुआ फितरो फसाद न थियणु ॾिनो वली साहिब सां वली सरवारी न न वली सरो न वली पल वफ़ा पली हा वफ़ा वफ़ा त हाणे हींअर वीचारो वञी रहियो पर असां इहो पोइ हिकु दफ़ा वियासीं ऐं उन आरिसर ॿई इलेक्शन हुई बल्दिया जी भगत के चूड़ा भगत कहिड़ो मोहन भगत न जीएम भगत वियासीं हुते राति जो असांखे ख़बर हुई 12 खां पोइ निकिरे ऐं ढोरे नाले जा निकितासीं आया ॿई ॼणा 3 भाउ वेठा इहो शमन मीराली जेको हींअर हुओ तॾहिं एकतारे ते ॻाईंदो इहो ईंदो सिंगार हली ईंदो जाम आपदा उन ॾींहुं इहो हिमत हो हिन सां गॾु इहे असां सां मिलियो चई हाणे हींअर हाल अवाल कोन वठिबा हींअर राग ॿुधबो सुभाणे न सॼो माल जो मोकिलाए दुनियाल महफ़िल बर्खास्त कबी हाणे असीं वेही रहियासीं विच में वरी वफ़ा चइबो आहे जीअं सेदाणी करे छॾियो वफ़ा मिड़ई सदको ॾींदो ईअं पियो करे उहो पियो करे त अरी सर छो त वीचारो ख़ामोश वेठो मूं जो यार अवां बि त घटि में घटि सिंधी माण्हू आहियो अवां की असांजूं हमदर्दियूं अवां सां गॾु त मुंहिंजो हमदर्दियूं करींदो आहे न अपाहिज सां माज़ूर पंहिंजनि सां मोहबत कबी आहे सारा अवां करियो कोन था पोइ मूं ईअं त मुंहिंजो तुंहिंजी पिंड जी सीट आहे त वक़्तु वारनि जा वार साहिबा पर दोस्तनि जो सुलूक मारे वीचारे असांजी मदद कई ऐं खटे आयो पोइ इहो पंहिंजो अलादार हो न जे वक़्तु जीअं मगरि खटियो काउंसलर थियो असीं वियासीं असां एजाज सां दोस्ती हूंदी उतां उथी चयोसीं हाणे वेठो आहे वली सां मिलूं था उते बीठासीं कचारे मीत न रहियो थियो चईं एजाज लाइ आयासीं पोइ चयोसीं तव्हां सां थी अचो डॉक्टर तारीख़ी धमाके मामू हे वरी मामे कॾहिं ॻाल्हियूं कई ई कोन अॼु पियो करे मूंखे ॾिसी कई मामे खे वफ़ा जी ॻाल्हि तॾहिं मूं साईं हा न न भलो भला चओ इहो खणी इहो बि हिते हिन हंध बि तोखे हिते आऊं तोखे हा तोखे ॿी थो ॿुधायां हा, पंहिंजी शइ लीरू लीरू लोई वो मुंहिंजी फाटल साटल लोई वो लॼ आहे मुंहिंजी पत आहे सा पत वञा कीअं धोई तो ॾाठ कया तो ज़ुल्म कया पर मूं त उमिरि ॾिसकी न रुनो मूंखे झांगियुनि हिकिड़ी झिड़क ॾिनी सबूत ॾिनो रोई मुंहिंजी लीरू लीरू लोई तोखे मुंहिंजनि पंहिंजनि ॾस ॾिनो न त कीअं ॾिसी हा ॾे तोखे मुंहिंजनि पंहिंजनि ॾस ॾिनो न त कीअं ॾिसी हा ॾे मुंहिंजो पंहिंजा जो गद्दार थिया तॾहिं मां बि थिए थो ॾोही हो
मूंखे वेड़ी चंदो वर ॾिनो की कुर वॼाया कोटनि में ऐं वापसि वेड़ी चंदे वेंदुसि माउ ॾिनी आहे ॾोही हो मुंहिंजी धीअ ॾोही हो मां जुमल झांगीअ रंधे वेंदुसि आज़ादी वेठ त हाणे मारू मूंखे खीरो ॾींदा लानत ॾींदा तोई ॿियो के माण्हू जी बस्ती त माण्हू ईंदा वेंदा आहिनि हिते 4 घड़ियूं महिमान रही पर लोक पधारे वेंदा आहिनि अक्सर माण्हू बाद मरण जे यादि न कंहिंखे ईंदा आहिनि पर के माण्हू तारीख़ुनि में नक्श उभारे वेंदा आहिनि अक्सर माण्हू मौत जे डप खां हर मरंदा जीअंदा आहिनि पर के माण्हू जीअंदे जीअंदे मौत खे मारे वेंदा आहिनि अक्सर माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि पर के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जीआरे वेंदा अक्सर माण्हू मत जा बूढ़ा पाण न पंहिंजा थींदा आहिनि पर के माण्हू नसलनि जी तक़दीर संवारे वेंदा आहिनि अक्सर माण्हू मस्ताननि ते कूड़ी फतवा ॾींदा आहिनि पर के माण्हू अन लाक जी तंग तुहारे वेंदा आहिनि अक्सर माण्हू उहिदे ख़ातिर पाण विसारे वेंदा आहिनि पर के माण्हू दर बदर थी सेफ ॻायो मूं ॿुधो कचहरी जेका हुई उन में सेफ वीचारो लिखींदो अमेरिका जो अमेरिकी कॉन्सुलेट में उते असां तव्हां बि हुआ